नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अमी ॾिसी रहिया आहियो ऐलान न्यूज़ जो प्रोग्राम आहे वीचार। अॼु वीचार प्रोग्राम में असांजो जेको महिमान आहे जूनियर जानड़ चंद साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर ठीकु आहे? तव्हां ॿुधायो? ठीकु आहे? ठीकु आहे। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो, असांजे प्रोग्राम में आया। लख लाइ ऐं असां इहो पंहिंजे लाइ वॾी हिकिड़ो सम्झूं था त तव्हां असांखे वॾो एज़ाज़ु। त हीअ जंहिं मौज़ू ते पाण ॻाल्हाइणु चाहियूं था या जॾहिं पंहिंजी डिस्कस थींदी, इहो तमामु वसी मौज़ू आहे। ज़ाहिर आहे उन तमामु थोरे वक़्त में असीं उन ते एॾो घणो डिस्कस करे कोन था सघूं, पर शुरूआती जीअं हिकिड़ी तारीफ़ी कचहरी थींदी आहे उन मौज़ूअ जे हवाले सां शुरूआती उन सां पाण सोबत रखूं था। पोइ आस्ते आस्ते वरी मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में हिन खे कंटिन्यू कंदा रहंदासीं ऐं तव्हांजी ख़िदमत हासिलु कंदा रहंदासीं। हाणे सभ खां पहिरीं असीं तव्हां खां इहो पुछणु चाहियूं था ऐं असांजा नाज़रीन बि इहो ॿुधणु चाहींदा ऐं सम्झणु चाहींदा त तव्हांजी नज़र में सूफ़ियत आहे छा? लख लाइक़ रफ़ी साईं अवांजा मोहबतूं ऐं ॾाढो ही वॾा वर्ड जो अहिड़ो अहिड़ी फ़िक्री रिहाइण लाइ बैठक जोड़ी अथव। हाणे जीअं त ॻाल्हि साॻी आहे, तसौफ़ जेको आहे मौज़ू उहो तमामु वॾो आहे ऐं खोड़ सारा पहलू आहिनि, खोड़ सारा पासा एस्पेक्ट्स आहिनि जिन ते वरी तफ़सीली तौरु ॻाल्हाए सघिजे थो या उन ते घणे उन बारीक ॿीनी सां शयुनि ते माना खुलियो ॻाल्हाए सघिजे थो। पर हाणे जीअं त तव्हां चओ था सवाल बि कुझु आहिनि ऐं उन्हनि खे उकलाइणो बि आहे। सो जेको थोरो घणो मूं वटि वंड आहे ऐं मां सिखण जे उन मरहले में आहियां ऐं हिकिड़ो फ़क़ीर जे फ़िक्र जो हिकिड़ो अदना तालिब चइजे, शागिर्द चइजे, फ़क़ीर जे वंड जो ॼाण साईं जे फ़िक्र जो ऐं प्रचारक आहियां। सो हाणे तसव्वुफ़ जेको बज़ाहिर ख़ुदि सूफ़ीअज़म लाइ ईअं चयो वेंदो आहे त सूफ़ीअज़म जेको आहे सो हिकु तहरीक आहे, फ़िक्र आहे ऐं पोइ उन लाइ वरी घणियूं ॿिए माना रवायतूं बि आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तसव्वुफ़ क़ुरान में सूफ़ी लफ़्ज़ जी जेका लसानिया जा मौक़िक़ आहिनि या माहिर आहिनि, उहे इहो ॿुधाईंदा त क़ुरान में अहिड़े क़िस्म जो लफ़्ज़ को बि कोन्हे सूफ़ी या तसव्वुफ़। ऐं अरबी जो बि जेतिरे क़दुरु मूंखे ॼाण आहे त लफ़्ज़ न आहे। फ़ारसी में फ़ारस यानी ईरान इराक़ी तहज़ीब में या उतां जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे जेको उतां वारनि जी जेका पाकीज़गी चइजे या उहे जेके उते हिकिड़ा इबादत गुज़ार माण्हू हूंदा हुआ जिन खे शिराज़ी मुख़ातिबु थियो आहे, हाफ़िज़ शिराज़ी या ॿिया खोड़ सारा फ़ारसी शाइर जेके आहिनि, उन्हनि सूफ़ी लफ़्ज़ घणो इस्तेमालु कयो आहे। ऐं जीअं त सूफ़ी लाइ मांखे अर्ज़ु कयुमि त खोड़ सारियूं रवायतूं आहिनि। जीअं पहिरीं रवायत आहे त सूफ़ यानी उन जे कपिड़े मां उन जो कपिड़ो ऐं उन लाइ इहा आहे त जेके फ़िरात नदी जे भरिसां जेके रहंदड़ हिकिड़ो लॾो हो या हिकिड़ो खितो हो जेके सूफ़ी सॾाईंदा हुआ ऐं उन्हनि जा हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो लिविंग स्टैंडर्ड हो या उन्हनि जो हिकिड़ो जेको ज़ाब्ते हयात हो या उन्हनि जे तौरु तरीक़ेकार हा उहे पंहिंजा हुया हिकिड़ा, या उन्हनि जो जेको ख़्यालु हुयो उहो इहो हुयो त उन जे पाइण जा जेके सबब हा उहे इहे हुया त जीअं पाण खे हुननि लाइ इहो ख़्यालु हो त जेका दुनिया आहे इहा फ़रेब आहे, इहा जेका आहे इहा हिकिड़ो धोखो आहे, इल्यूजन आहे ऐं जेको हक़ीक़ी हिकिड़े में जेको गॾु थियण जो तसवुरु आहे या जेको गॾु थियण जो जेको माना दग या मार्ग आहे उहो माना इन तजरीद वारे जहान में आहे या ईअं खणी चइजे त उन फ़रारत वारे जहान में आहे। ऐं उन जेका आहे सा पाण खे पाइण में तकलीफ़ ॾींदी आहे माण्हू खे, उन में ख़लिश थींदी आहे उन पाइण सां। त उहे जेके फ़िरात नदी या खोड़ सारा जेके असां मेसोपोटेमिया तहज़ीब जे इन पट्टी में जेके खोड़ सारियूं रवायतूं मिलनि थियूं उहे सूफ़ी इन लाइ सॾाईंदा। हिकिड़ी इहा माना रवायत आहे त उहे माना उन्हनि खे माण्हू ईअं इन करे सॾींदा जो हू उन जो कपिड़ो पहिरींदा हुया ऐं पाण खे तकलीफ़ुनि में रखंदा हुआ, छो त चवंदा त सुखनि में निर्वाण कोन मिलंदी या सुखनि में जेको उन
हक़ीक़त जेको हक़ीक़त मुतलिक़ आहे यानी जेको ख़ुदा आहे उन सां हिकु थियण जो रस्तो इन्हनि सुखनि में कोन थो मिली सघे ऐं ॾुख ई आहिनि जेके असांखे इन्हनि शयुनि जे दगलाइनि था। ईअं लतीफ़ साईं चयो आहे त ॾुखनि ॾेखारियसि बिल्कुलु बिल्कुलु हा या लतीफ़ अख़्तेब चयो आहे सव सुख नई विरे विया आहिनि हिकिड़ो मूंखे ते नई पेर ॾेखारियो परींहं जो ईअं ई आहे यकीनन। सो हिकिड़ी इहा माना रवायत आहे। हिकिड़ी रवायत इहा आहे त हुज़ूर जन जे दौर में पाण हुज़ूर जन जॾहिं वेंदा हुआ त पोइ असाबे सफ़ा हूंदा हुआ ऐं उन्हनि लाइ इहो हूंदो हुयो त हू सिर्फ़ु उते वेठा ई हूंदा हुआ ऐं हुननि जो मुंहुं मुननि में हूंदो हो यानी मुंहुं मुननि में कयूं ऐं हू पंहिंजो हिकिड़ो उन इबादत जे हुन में हूंदा हुया या उन हिकिड़े जहान में। ऐं जेके जंगियुनि ते वेंदा हुआ जेके ॿिया असाबी ऐं उहे जॾहिं उते वेंदा हुआ पोइ जॾहिं जंग फ़तेह कयूं वेंदा हुआ ऐं पोइ जेको वरी वापसी में जेको नाणो मिलंदो हो या जंहिंखे चइबो आहे छा बेतुल माले गनीमत हा माले गनीमत मां जेको हिसो थींदो त पोइ वरी उहो हुननि जो बि असाबे सफ़ा वारनि जो बि निकिरंदो जंहिं ते घणनि खे एतिराज़ हूंदो त हीअ वेठा आहिनि हिननि जो को कमु आहे न कार आहे ऐं पोइ जीअं रवायतूं आहिनि हाणे इहे सभु शयूं आहिनि त मामला मां त ईअं चवंदासीं जेके बि सभु आहिनि इहे आहिनि त सिर्फ़ु ॻाल्हियूं ई बाक़ी आहे ॻोल्हो थियणु माना शयुनि जो पाण कंहिं जॻह ते बीहूं था इहा अलॻि ॻाल्हि आहे या इंसानी शऊर कीअं थो अदराक करे हक़ीक़तुनि जो त पोइ ईअं थियो त जॾहिं उहे एतिराज़ वार ईंदा तॾहिं बि हुज़ूर ईअं ई चवंदो हुआ हीअ जेके आहिनि से सूफ़ी आहिनि ऐं अवां जो जेको आहे सो जंग असगरी जो कमु आहे यानी अवां ॿाहिरि दुश्मन सां विढ़ो था हीअ जंग अकबरी यानी हीअ पंहिंजे अंदरि जे दुश्मन या नफ़्स सां विढ़नि था त इहे खोड़ सारियूं रवायतूं आहिनि। नाज़रीन हिते असीं वठूं था मुख़्तसर साही। जेकॾहिं तव्हां हींअर ताईं असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त हींअर ई सब्सक्राइब लाइक ऐं शेयर करियो त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। असांजो प्रोग्राम हले थो पियो। प्रोग्राम आहे वीचार। असांजो महिमान आहे साईं जूनियर जानरचंद साहब। जी साईं तव्हां पंहिंजी गुफ़्तगू खे कंटिन्यू। हा त अवां जो जेको सुवाल आहे त तसौफ़ जो किथां इब्तिदा किथां थी आहे या कॾहिं थी हा चवण जो मक़सदु कॾहिं थी किथां थी उहो तव्हां ॿुधायो। सही बिल्कुलु। हाणे असल में आहे त तसवुफ़ किथां शुरू थियो या कीअं जेके रवायतूं पाण जिन ते ॻाल्हायोसीं उहे त हिकिड़ियूं मुख़्तसिर रवायतूं आहिनि। सो सवाल इहा त कॾहिं शुरू थियो इन का तारीख़। हा इन जी जेका तारीख़ मिले थी पाण खे उहा ईअं आहे त माना पाण खे इस्लामी जेको तसौफ़ आहे उनजो त जेको उनजी इब्तिदा आहे उहा त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां आहे। पर जेकॾहिं असां इस्लामी तसौफ़ खां अलावा जेकॾहिं ॾिसूं था त जेको शंकर आचार्य हो उहो उनजो जेको वेदांतनि ते कमु थियल आहे वेदांती फ़िकिर ते कमु थियल आहे उहो तमामु वॾो कमु थियल आहे। उनखां अलावा सिद्धार्थ आहे। सिद्धार्थ जो बि यकीनन हिकु सिद्धार्थ खां शायदि उहो माण्हू न हुजे जेको सिद्धार्थ खां वाक़ुफ़ु न हुजे। सो उनजो बि उन निर्वाण ऐं हक़ मुतलिक़ खे ॻोल्हणु या उन ताईं पहुचणु या हक़ छा आहे सच छा आहे बदी छा आहे हक़ीक़त सचाई छा आहे। सो अहिड़े क़िस्म जा जेके सुवाल हा उहे उन दौर में त हुज़ूर खां अॻु में त पोइ शंकराचार्य बि आहे ऐं उनखां अॻु में असांजो जेको आहे सो महात्मा गौतम बुद्ध बि आहे ऐं ईअं खोड़ सारा असांखे जेके फ़िकिर मिलनि था ऐं कन्फ्यूशियस ख़ुदि हिकु हो त इथिक्स जो माहिर ऐं इख़्लाक़ियात जो हिकिड़ो वॾो उस्ताद हो ऐं उनजो जेका सुञाणप थींदी आहे उहा फ़लसफ़ियाना ऐं उन इख़्लाक़ियात जे माहिर तौरु थींदी आहे। पर कन्फ्यूशियस ते तसवुफ़ जो बि वॾो असरु हो या उनजो जेके कोटेशन्स आहिनि या उनजा जेके एग्ज़र्ट्स मिलनि था उन्हनि में तव्हां ॾिसंदो त जेका ॿोली आहे उनजी उहा तव्हांखे निज निबार हिकु सूफ़ी रूह जी ॿोली मिलंदी। ऐं इहो ई सबबु हो जो जॾहिं कामरेड माओ ज़ेडुंग जे दौर में जॾहिं सक़ाफ़ती इनक़लाब हिननि आंदो पे त उन में कन्फ्यूशियस जी जेका मज़ार उहा बि ड्राथी वई
छो त कामरेड हिकिड़े रेडिकल ख़्याल में हो ऐं उन इनकलाब जे सहर में हो। उन चयो जेके ख़्याल जी दुनिया जा माण्हू आहिनि इहे असांजा कम जंदा आहिनि, छो त कामरेड हिकिड़ो सिधो सो मटीरियलिस्ट ऐं हिकिड़ो वॾो मादी परस्त माण्हू हो। सो हुनजो इहो ख़्यालु हो त हीअ जेके ख़्याल जी दुनिया जा माण्हू आहिनि हीअ असांजे हिन इनकलाब में वॾे में वॾी रुकावट आहिनि। त हीअ जेको तसव्वुफ़ जो जेको तसवर आहे, सही, सूफ़ियत जो जेको तसवर आहे, सही, छा इन जो तसवर इहो मज़हब सां ॻंढियल आहे या मज़हब खां अलॻि आहे? हा, मज़हब न पर मज़हब, सही सही, बैनल मज़ाहिब जेके बि आहिनि, जेके मज़हब, सही सही। हा, ईअं आहे त माण्हू चवंदा आहिनि त सूफ़ी त ला मज़हब, ऐं ख़ुदि फ़क़ीरनि बि चयो आहे, या असां बि चवंदा आहियूं त सूफ़ी ला मज़हब। पर इन ॻाल्हि खे असां ईअं ॾिसंदासीं त खणी आहे बिल्कुलु बेनियाज़ आहिनि। मज़हबी जेके हर्डल्स जा जेके हदूद ऐं बाउंड्रीज़ आहिनि या जेके हिकिड़ियूं हदबंदियूं आहिनि उन्हनि खां त सूफ़ी बेनियाज़ आहे। ऐं सभु सूफ़ी उन्हनि जी तव्हां तारीख़ ॾिसंदो, उन्हनि जी ज़ाती ज़िंदगी ॾिसंदो त उहे उन मज़हबी उन शयुनि में अड़ियल न आहिनि। पर तंहिं हूंदे बि मज़हब जा असर त आहिनि न, जेके बैनल मज़हब आहिनि उन्हनि जा तसव्वुफ़ ते वॾा हिकिड़ा गहरा असर आहिनि ऐं इन खां इनकार कोन थो करे सघिजे। भले असां चऊं बि त असीं, इहा अलॻि ॻाल्हि आहे त जेका वहदतुल वजूदी जेके सूफ़ी रहिया आहिनि उन्हनि इन शइ जी ज़रूरु चीड़फाड़ कई आहे। माना जीअं अलहाद जो हिकिड़ो टर्म इस्तेमालु, जेके असांजा व्यूअर्स आहिनि, सही, उहे माना हर क़िस्म जा, सही, ऐं उनमें हिकिड़ा पढ़ियल बि आहिनि, हिकिड़ा शागिर्द बि आहिनि, हिकिड़ा अञा नवां पढ़नि था, इन्हनि शयुनि खे सम्झनि था। मसलन तव्हां जेके लफ़्ज़ इस्तेमालु था करियो वहदतुल वजूद, सही, इन जी मानो बि कंदा, छो त जीअं असांजे हा वहदतुल वजूद ऐं वहदतुल शहूद हिकिड़ा ॿ ईअं खणी चइजे त टर्म्स आहिनि या हिकिड़ा ॿ नुक़्ता आहिनि तसव्वुफ़ जे अंदरि। ऐं वहदतुल वजूद ऐं वहदतुल शहूद ते ॻाल्हायूं था, पर उन खां अॻु में वहदतुल शहूद कीअं थियो, छो त शुरूआत में जेको आहे सो वहदतुल वजूद ई हो। जेको इब्नुल अरबी जो जेको फ़लसफ़ो हो उहो वहदतुल वजूद जो ई हुयो, वजूदियत जो हो। ऐं जेको वहदतुल शहूद आहे उहो असुल में पैदावार आहे मुग़लिया दौर जी। यानी जेको वहदतुल शहूद वारो जेको फ़िक्र आहे, जंहिंखे भला पैदावार न चइजे, थी सघे थो मां किथे ग़लति पियो हुजां, पर उनखे जेको उभार मिलियो या उन नुक़्ते खे जेका घणी उहा उन ते जेको घणो बहस कयो वियो या उनखां पोइ उनजो जेको घणी जेका ओसर आहे उहा आहे मुग़लिया दौर में, अकबर वारे दौर में, जॾहिं अकबर खां पोइ औरंगज़ेब। हाणे छा आहे त दरबार हुई औरंगज़ेब ऐं दारा भाइर हुआ। दारा हिकिड़ो सूफ़ी ख़्याल जो माण्हू हो, मियाँ मीर जो तालिब हो। मियाँ मीर असांजो लाहौर में मदफ़ून आहे, उनजो तालिब हो या उनजो हिकिड़ो दस्तेबैद फ़क़ीर हो। सो जंहिंखे सरमद चयो त अच त तोखे मां ठटे जे घिटियुनि में ख़ुदा ॾेखारियां। सो असुल में जेका वहदतुल शहूदियत जी जेका उहा ग्रूमिंग थी या ईअं खणी चइजे त उनखे घणी उनजी जेका ओसर थी उहा उन मुग़लिया दौर में थी। उन सबबु इहो हुयो जो उन्हनि खे हिकिड़ो माण्हू अहिड़ो ठाहिणो हुयो, अहिड़ो जेको मज़हबी ख़्याल जो माण्हू हुजे, जेको रेडिकल हुजे, जेको इन मामले में इंतिहा पसंदि हुजे। ऐं पोइ उते शहूदियत ते घणो कमु कयो वियो ऐं शहूदियत खां पोइ उनजा वॾा असर पिया। असांजे ठटे जा वॾा वॾा आलिम सिंध में हींअर बि जेके आहिनि सो उहे वहदतुल शहूदियत जा आलिम मौजूदु आहिनि। ऐं वहदतुल वजूद ऐं वहदतुल शहूद जो जेको पाण में ईअं खणी चइजे जेको उन में फ़र्क़ु कहिड़ो आहे। हाणे वहदतुल वजूदियत इहो आहे त हीअ जेका काइनात आहे, हीअ जेका कसरत आहे, यानी हिक मां अरबें खरबें हीअ जेको सॼो जहान आहे। साइंस जी माना में बिग बैंग में अची वेंदासीं, मज़हबी माना में कुन फयकून में अची वेंदासीं, ऐं सूफ़ियुनि जी माना बि त घणी तणी अहिड़ी ई आहे। सो सूफ़ियुनि जी माना में इहा जेका काइनात आहे, हीअ जेका हेतिरी जेके कसीर तइदाद में आहे, इहो असुल में ज़ात ख़ुदि इहो हिकु ई आहे। ॿी का मुतलिक हस्ती न आहे जंहिंखे असांजा मज़हबी आलिम चवंदा आहिनि त अञा का हिकिड़ी ॿी हस्ती आहे जेका सुपर नेचर आहे या जेको हिकिड़ो मुतलिक हस्ती आहे या माफ़कुल फितरत आहे। वहदतुल वजूद जो नज़रियो इहो आहे, फ़िक्री इन बुनियादी ॻाल्हि ते आहे त हीअ जेके अवांजा यानी हीअ जेका काइनात आहे, हीअ जेको सॼो संसार आहे, जेको कुदरत जीअरे साह खणे थी पई, इहो ई सभु इहा ई हिकिड़ा ई आहे। हीअ जेका कसरत आहे इहा ई वहदत आहे। इन खां वधीक ॿी का अञा ॿाहिरि का शइ मौजूदु न आहे जंहिंजे लाइ
जंहिंजी वरी उबतड़ जेको वदतल शहूद आहे उनजो इहो ख़्यालु आहे या उन्हनि जी इहा राय आहे शहूदियत पसंदनि जी त हीअ जेका काइनात आहे हीअ हिकु अलॻि मांडराण आहे, पर हिन जो जेको तख़लीक़कार आहे उहो हिकिड़ो को ॿियो आहे ऐं हीअ हिकिड़ी अलॻि शइ आहे, हिकिड़ी काइनात आहे। ऐं हिन जो जेको क्रिएटर आहे, हिन जो जेको तख़लीक़कार आहे उहो हिन खां अलॻि हिकिड़ो सुपर वन जेको आहे उहो ॿियो आहे, त इहो फ़र्क़ु आहे। अच्छा, हीअ जेको सूफ़ियत आहे मसलन सूफ़ियत जो फ़िक्र सही सॼी दुनिया में सही आहे, सही, पर छा उहो हर हिकु खिते जी सूफ़ियत सही जो रंग पंहिंजो आहे या हिकु जहिड़ो ई रंग आहे सॼी दुनिया जो? हा, इहो त कोड़े कायाऊं तुंहिंजूं दर्शन दारोदार, कोड़े कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार। हा, सो ईअं ई आहे त ॾिसो जीअं ख़्यालु आहे न, जीअं मौसीक़ी आहे ऐं मौसीक़ी जी का हिकु ज़बान न थींदी आहे ऐं उनजी का हिकु शकिल न थींदी आहे, पर उनजो जेको तालुक़ु आहे उन मौसीक़ी जो, उनजो जेको उन अटैचमेंट आहे जेका इंसानी जिबलतुनि सां बि, इंसानी फितरत सां, इंसानी उन नेचर सां बि, त उहो साॻियो ई आहे। उहो चाइना जी म्यूज़िक हुजे, हिन असांजे पाकिस्तान जे सरहद खां अलॻि म्यूज़िक मौसीक़ी हुजे, अटैचमेंट उनजी हिकु ई आहे इंसान सां, घुमाइण वारी इंटॉक्सिकेटेड ऐं उनखे हिकिड़ो मीर रक़सम वारो जेको हिकिड़ो जहान आहे। त ईअं ई जेको तसव्वुफ़ आहे ऐं ई सूफ़ी रंग आहे उनखे बि तव्हां उनजी सूरत जेका आहे सा या उनजी शकिल तब्दील त थी सघे थी, ज़बान तब्दील थी सघे थी, पर उनजो जेको तालुक़ु आहे, जेको बुनियादी जेको उनजो जोहर आहे उन में त उहो त तसव्वुफ़ त उहो त लाज़मी आहे, पंहिंजो जोहर त साॻियो ई रखंदो। नाज़रीन, हिते असीं वठूं था मुख़्तसर साही, असांजी गुफ़्तगू जारी आहे। असांजो महिमान आहे साईं जूनियर जानट साहिबु, सो उन सां गुफ़्तगू असांजी हले थी। वठूं था मुख़्तसर साही। जेकॾहिं तव्हां हींअर ताईं असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त हींअर ई सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर करियो त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। नाज़रीन, अस्सलाम वालेकुम। असांजो प्रोग्राम आहे वीचार ऐं असांजो महिमान आहे जूनियर जानट चंद साहिबु, सो उन सां जी गुफ़्तगू जारी आहे। अचो त असीं उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अच्छा, हाणे सुवालु हीअ आहे त फ़र्ज़ु कयो जेके मज़हब आहिनि उन मज़हब में काफ़ी मज़हब अहिड़ा आहिनि जिन खे इलाही मज़हब चयो थो वञे, ऐं उन्हनि जा नाला पाण कोन था खणूं, हिन मामले में घणो कोन था वञूं, त मज़हब थुल्हे लेखे हिकिड़ो इलाही मज़हब आहिनि। सूफ़ियत बि इलाही आहे? हा, इहो सुवालु जेको आहे सो हिनखे ईअं चइजे त माना इल्हाम त बिल्कुलु माना जेको इस्लामी तसव्वुफ़ आहे उन ते त सिधो सो उनखे तव्हां चई सघो था त इल्हामी तसव्वुफ़ आहे, पर उनखां अलावा जेको तसव्वुफ़ आहे उन ते बि ख़्याल जी दुनिया जा असर आहिनि वॾा, ऐं उनखे तव्हां इल्हाम खां ॿाहिरि कढी नथा सघो। ऐं इहा अलॻि ॻाल्हि आहे त तव्हां सोशो कल्चरल प्रैक्टिसिस में या तव्हां उनखे ॿिए तव्हां पंहिंजे उन तसवुर सां उनखे तव्हां रिप्रेज़ेंट करे सघो था, सेक्युलर थॉट में तव्हां उनखे रिप्रेज़ेंट करे सघो था, पर इज्तिमाही तौरु जेकॾहिं जेको बि सूफ़ीज़म आहे त उहो त मां तव्हांखे अॻु ॿुधायो त माना उन ते मज़हबनि जा असर ज़रूरु आहिनि। ऐं ईअं ई सूफ़ी ॿिए हिकु जॻह ते तव्हांखे इल्हामी मिलंदो, पर हिकिड़ी जॻह ते वरी हू माना अलहाद वारे जहान में या ईअं खणी चइजे त हिकिड़े पासे खां वरी हू ॾाढो बेख़ुदि ऐं बेपायानगी वारे आलम में बि आहे। हीअं मिसाल सचल जो ई ख़्यालु आहे त कल में मूंखे की न कयो मूरो मुसलमान, नकी अहमद मोकिलियो अरबडा ईमान, सचल सिर सुभान आलम लेखे आदमी। हाणे हिते जेको सचल आहे इहो कमाल आहे। या ईअं फ़क़ीर जा खोड़ सारा बेत आहिनि, अंधार बुस्तान विया सजन ॾिठो हिते, अंधनि पंध अजाया न हुत ॾिठऊं न हिते, जानण चंचे मत मोगन खां मुंझी वई। त सूफ़ी पंहिंजी ज़ात में ख़ुदि हिकु वॾो इल्हाम आहे। इहा अलॻि ॻाल्हि आहे त इल्हाम जा असर ज़रूरु आहिनि। सूफ़ियुनि जी हिकिड़ी वॾी तारीख़ रही आहे। सही। तव्हांजे ख़्याल में सॼी तारीख़ में सही सूफ़ियुनि जो को मज़ामती किरदारु रहियो आहे? हा, तारीख़ी हिकिड़ो जनरल। सही। उहो त नंढड़ो नंढड़ो हिकिड़ो रहियो आहे। हिते असां वटि सिंध में सूफ़ी शाइनात शहीद इन लेवल ते हिकिड़ो त रहियो आहे।
पाण जॾहिं तसौफ़ जी ॻाल्हि ईंदी न त शाह शहीद खां वधीक त ॿियो को ही रुगो सिंध जो त शाह शहीद न आहे, पर पूरे आलमी इंसानियत जो शाह इनायत जेको खेड़े सो खाए फ़िकिर ॾिनो, ऐं उनखे तव्हां सिर्फ़ु सिंध जे सरहदुनि ताईं उनखे मदद कोन था करे सघो। मुंहिंजो मक़सदु इहो त सिंध में थियो, हा, पर ईअं ई हा, छो त सूफ़ियत सिंध या पाकिस्तान में त कोन्हे, सॼी दुनिया में आहे। थी सघे थो पाकिस्तान सिंध खां वधीक हुजे, हा थी सघे थो बिल्कुलु। ऐं त उनजी का मज़ामती का जेतिरे क़दुरु मूं जेतिरे क़दुरु ॾिठो आहे या जेतिरे क़दुरु पढ़ियो आहे या थोरो घणो संगत साथ खां, त मूंखे इहे ई किरदार जेके सिंध में आहिनि इन्हनि खां वधीक ॿियो को आला मिसाल मिले ई कोन थो। जीअं जेको खेड़े सो खाए शाह शहीद जो फ़िकिर आहे, माना रशियन इनकलाब खां अॻु जी ॻाल्हि आहे, ऐं ही पोइ जो मामिलो आहे, या ईअं जेको आहे सो सूफ़ी ॿिया जेके आहिनि सिंध जा उन्हनि वटि थोरो घणो तव्हांखे मज़ामती पासो मिलंदो, पर अक्सर करे जेको सिंध ते जेको घणो उन सूफ़ी फ़िकिर ते सिंध जे सूफ़ियुनि ते जेको घणो असरु आहे उहो ख़्याल जी दुनिया जो घणो आहे, ऐं उन में जेको आहे सो वहदानियत वारो जेको पासो आहे उन जो असरु घणो रहियो आहे फ़क़ीरनि ते। ईअं त सचल जी बि तव्हां ज़िंदगी में ॾिसंदो त अव्हांखे खोड़ सारियूं उहे शयूं आहिनि जेके तव्हांखे मज़ामती मिलंदियूं सचल जे फ़िकिर में, ॿोली में। ॼाण साईं जो फ़िकिर ॾिसो, फ़क़ीर ॼाण चंद जी जेका ज़िंदगी आहे उन में तव्हां जेकॾहिं उनखे वेझे खां ॾिसंदव त फ़क़ीर बि जेको उनजो कमु थियलु आहे उहो सॼो आहे त उन पंहिंजे हिकु रवायत ते, यानी सूफ़ियानी रवायत ते, उन में मलामतुनि जो पासो आहे, ॿिया पासा खोड़ सारा हिकिड़ा एस्पेक्ट्स आहिनि, पर उन हिकु दौर में माना जिथे जिथे फ़क़ीर खे माना मौक़ो मिलियो आहे या जिथे जिथे उहा जॻह मिली आहे त उन में उन किथे बि कसर कोन छॾी आहे। या ॼाणण साईं कामरेड हैदर बख़्श जतोई सां गॾु हारी तहरीक में ॾाढो शानदार कमु कयो आहे। करे सुजागी जल्दी जागी, हारी थियो होशियार, बगेड़ो थिया अथव खून पीअण लाइ हारी त दिलि थियो तयार। साईं इन दौर में साईं इन रंग में हुयो या साईं हिन रंग में पोइ आयो? हा, इहो हिकु ई दौरु आहे। इहो फ़क़ीर जो उहो दौरु आहे जॾहिं मिजाज़ी इश्क़ खां पोइ जॾहिं ई मुर्शिद जी तलाश में आहे, ऐं जॾहिं शाहपुर जा अञा फ़क़ीर मेहदी साईं जानिया वटि अञा फ़क़ीर पहुतो आहे या न पहुतो आहे, इहे ॾींहं आहिनि। ऐं उन्हनि ॾींहंनि में फ़क़ीर जो जेको आहे सो इहो हिकिड़ो ॾाढो कामरेड हैदर बख़्श सां बख़्शल चंद जेको भाउ फ़क़ीर जो, हुन सां गॾिजी हिकिड़ो वरी तहरीक में हिसो हूंदो, ऐं उहा खोड़ सारी शाइरी न सहिड़जी सघी। सो चवण जो मक़सदु त ईअं, या पोइ बाद में जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो ही घाड़वा वारो वाक़ियो त मशहूरु वाक़ियो आहे जेको फ़क़ीर खोटाई कराई हिकिड़े नज़म जी सूरत में, त ही घाड़ ग़रीब फ़रियाद करे ॾिसी वार वज़ीर तोसां हाल करे, काने थां ठिपो शामे पाणी पी झलियां, इहे रातियां ॾींहं थो टलियूं टलियां, कुनो कंहिंखे मले वरी कंहिंखे मलियां, गन कीन भरियो पुछड़ी पई आहे परे, ही घाड़ ग़रीब फ़रियाद करे ॾिसी वार वज़ीर तोसां हाल करे। त ईअं सिंध जो जेको तसव्वुफ़ आहे या सिंध जा जेके सूफ़ी आहिनि, ॿियनि जी मूंखे एतिरी ख़बर कोन्हे, पर उहे मज़ामती रहिया आहिनि। इहा अलॻि ॻाल्हि आहे त सियासी तंज़ीम या सियासी फोरम या ॿिए शयूं जेका आहे सा उहे सियासी जुड़त में न अची सघियूं आहिनि। बाक़ी सिंध जो सूफ़ी मज़ामती रहियो आहे। असल में मज़ामत रुॻी इहा न आहे जेको साम्राज सां जेका इहा वेड़ आहे, रुॻो हिकिड़ी त वरी मज़ामती आहे, पर हीउ जेको सॼो ट्रेडिशनलिस्ट निज़ाम आहे, जेको सॼो रवायत पसंदी जे शहर में माण्हू फाथा पिया आहिनि, ऐं रवायत पसंदी खां माण्हू माना निकिरण ई न आहे। रवायत पसंदी जो शहर कहिड़ी रवायत पसंदी? सभु रिवायतूं तव्हां समाज में जेके बि ॾिसो त उहे तव्हांखे रवायत पसंदी ई मिलंदी न। तव्हां हर मामले में ॾिसंदो, जीअं औरत सवाल आहे, हाणे औरत सवाल ते जेकॾहिं पाण ॻाल्हाईंदासीं त हिते मामिलो गैरत जो अची वेंदो, ऐं जेको असांजो आम माण्हू आहे भले हुनजी केॾी बि असां सां वेझड़ाई हुजे, कुर्बत हुजे, पर जॾहिं इन मामले ते ॻाल्हाईंदासीं त हू रवायत पसंदि करंदो, ऐं हू चवंदो न यार इन मामले में तव्हां ग़लति आहियो, हीअं तक़ाज़ाऊं आहिनि, हीअं हदबंदियूं आहिनि। ईअं खोड़ सारा मामला आहिनि। तव्हां जेकॾहिं मज़हबी मामलनि ते ॻाल्हाईंदो उन्हनि सां, जेकॾहिं अहिड़ो को स्ट्रेट फॉरवर्ड सवाल करे विझंदो त उहो तव्हांखे उहो अॻिए खे बि ॾाढो ॾुखियो लॻंदो, छो त हू उन ट्रेडिशनलिस्ट फॉर्म में आहिनि। पर फ़क़ीर जेके बि सूफ़ी रहिया आहिनि उहे उन्हनि जो इहो ई माना वॾो कमु आहे त उहे रिफॉर्मिस्ट रहिया आहिनि। फ़क़ीरनि जी ज़िंदगी ॾिसंदो, उन्हनि ते फ़तवाऊं या ॿिया मामला उहे थिया ई तॾहिं आहिनि जो हू उन अखि उल्टी धार वां उल्टो आमसियूं आहे। जॾहिं अखि उल्टी वारी निहार सां जॾहिं फ़क़ीरनि ॻाल्हि कई आहे त पोइ त इहे मामला थिया आहिनि, जड़ा थिया आहिनि, इहे शयूं थियूं आहिनि। तक़रीबन हिकिड़ो तस्वर आहे सूफ़ियत जे
लाइ ऐं तसफ़ जे हवाले सां या उनजे जेके पोइ लॻा आहिनि त इहो आम बाहि ऐं हले थो पियो त हू तरक़े दुनिया आहिनि त छा इहो जेको तसवर आहे या बज़ाहिर बि नज़र बि अचे थो ऐं इहो आहे बि सही त छा इहो तसवर जेको आहे इहो इंसान ज़ाती तरक़ी में रुकावट न आहे? हिन दौर में त असां इन ॻाल्हि खे ईअं ई माना किथे बि कचहरी में या ईअं रखंदा आहियूं त की हेॾो ग्लोबलाइज़ेशन जो दौर पियो हले ऐं हिकिड़ो सॼो जेको मांडराण आहे उहो हिकिड़ो ईअं खणी चइजे त डिजिटल ॻोठ थी चुको आहे। इन सूरत हाल में जाॾां काॾां हिकिड़ो कैपिटलिज़म पंहिंजे पीक ते आहे, पंहिंजी ऊचाई ते आहे ऐं हर मामले में जेको हेठियों तबिको आहे उहो पियो थो पीड़िजे ऐं जेको अप्रेस्ड आहिनि उहे अञा वञनि था पीड़िबा, जेके रूलर आहिनि उहे रूल कयूं वेठा आहिनि। त इन मामले में त इहा ई ॻाल्हि आहे त जेका तरक़े दुनिया आहे तसवुफ़ जी या जेका कीअं आहे लतीफ़ जी हिकिड़ी सिट आहे हींअर ख़्याल ते कोन थी अचे त उहो जेको तालिब ढूंढ ऐं तालिब कुते दुनिया ढूंढ तालिब कुते त हाणे इन खे जेकॾहिं असां त हिन दौर में अप्लाई कयूं या हिन दौर में इहा ॻाल्हि रखूं त इहा ॾाढी अहम कहाणी बि आहे ऐं ॾाढी हिकिड़ी इज्तिमाही तौरु हिकिड़ी ॾाढी इन पीड़ियल आवाम लाइ अञा बि वेतर मायूसी आहे त भाउ हींअर जेको हीउ दौरु आहे जेको माण्हू खे पियो थो खाए इन सरमाएदारी वारे निज़ाम में आलमी साम्राज ॼोरुनि वांगुरु वात पटियूं वेठो आहे। इन मामले में जेकॾहिं असां इहा ॻाल्हि कयूं त दुनिया ढूंढ तालिब कुते त इहो जेको दुनिया सां जेको जुड़त में अचे थो या जेको दुनिया जा पंहिंजी मुआइशी ज़रूरतुनि लाइ जेकॾहिं थोरो घणो कुझु कमु करे थो उहो जेकॾहिं उहो माना एॾो हक़ीर आहे त पोइ त इन मामले खे असां इन तसवुफ़ खे त पोइ इन फ़रारियत वारे तसवुफ़ खे हिन दौर में असां इम्प्लीमेंट कोन था करे सघूं। ऐं जेकॾहिं ईअं ॻाल्हि खे रखिजे जेकॾहिं इहो ई तसवुफ़ आहे त इहा जेका तजरीद पसंदी आहे या इहा जेका फ़रारियत आहे त इहा त भाड़ियाए पाए ऐं इहो फ़क़ीरनि जो फ़िकिर न आहे, इहो तसवुफ़ जो फ़िकिर न आहे ऐं फ़क़ीरनि पंहिंजे हिसे जो कमु कयो आहे। उहे पंहिंजे दौर जा पंहिंजे वक़्त जा आइडियल रहिया आहिनि, पंहिंजे उन्हनि माण्हुनि जा सुंहां रहिया आहिनि, अबरनि जा सहारा रहिया आहिनि, बेसहारनि जा सहारा रहिया आहिनि। त हिन दौर में अहिड़े क़िस्म जी जेका फ़रारियत आहे या हूअं बि फ़क़ीरनि इन शइ खे निधियो आहे। ॼाण साईं जो हिकिड़ो मां तव्हांखे वाक़ियो ॿुधायां थो त हिकिड़ो फ़क़ीर हो उते वेठो हुयो मेखाने ते, उनजे ॾांहुं को नियापो आयो त साईं दाह आई फ़क़ीर वटि त साईं हीउ तव्हांजो फ़क़ीर आहे पर हीउ घर वारनि सां सही कोन थो हले ऐं इहो सॼो ॾींहुं हिते वेठो आहे मेखाने ते। फ़क़ीर खे जेको हुयो उहो उन्हनि खे ॾेई रवानो कई त वाह हाणे इहो तव्हां जान कयो, छो त उन्हनि खे उन महिल ज़रूरत हुई त भाई फ़क़ीर असांजो तव्हां वटि तव्हां वारो वेठो आहे। पोइ फ़क़ीर जॾहिं उन्हनि वटि उहो आयो उहो जॾहिं तालिब त फ़क़ीर उनखे ॾाढी हिकिड़ी उन तकलीफ़ त आई फ़क़ीर खे बि, पर उहा जेका फ़क़ीर उनखे छंड पटी चइजे असां या उहा जेका कावड़ जो इज़हार कयो उहो ॾाढो संगत अॼु बि जॾहिं ॿुधाईंदी आहे त पोइ फ़क़ीर उनजो सादो मिसाल ईअं ॾिनो त चयूं त भाउ जेको फ़क़ीर जे फ़िकिर में अचे थो या जेको मुंहुं फ़क़ीर जो आहे उहो ईअं सम्झो जीअं असां वटि सिंध में जेकॾहिं तव्हां इहो मंज़रु ॾिठो हुजे त औरत जॾहिं बालिग़ थींदी आहे त ॿ घड़ा खणंदी आहे, हिकिड़ो घड़ो खणंदी आहे मथे ते, ॿियो खणंदी आहे चेल ते। इहो ॿिनि घड़नि वारो मंज़रु ज़रूरु कंहिं ॾिठो हूंदो, अव्हां बि ॾिठो हूंदो। फ़क़ीर चयो त सूफ़ी थियण बि ईअं माना पंहिंजे ख़्याल पंहिंजे कम ऐं पंहिंजे उन फ़िकिर सां ईअं माना ख़्याली तौरु बालिग़ थियणो आहे ऐं ईअं हिन सॼे जहान सां जुड़त में अचिणो आहे। इहे ॿ घड़ा खणणा आहिनि, इहो जेको घड़ो आहे इहो जेको आहे सो वदानियत जो घड़ो आहे ऐं जेको चेल वारो घड़ो आहे इहो कसरत जो घड़ो आहे। यानी जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु इन ख़्याल में हो त माना तालिब थियणो आहे ऐं बसि पोइ ईअं वेही रहणो आहे। पंहिंजी गुफ़्तगू जारी आहे, वठूं था मुख़्तसिर साईं। नाज़रीन असांजी गुफ़्तगू जारी आहे, वठूं था हिते मुख़्तसिर साईं। जेकॾहिं तव्हां हींअर ताईं असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त हींअर ई सब्सक्राइब लाइक ऐं शेयर करियो त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। असांजो प्रोग्राम आहे वीचार। असांजो महिमान आहे साईं जूनियर जनन चम साहिबु, उन सां साईं गुफ़्तगू हले पई। साईं थो थिए त आम तसवर थियो आहे त ऐं ॾिठो बि वियो आहे, महसूस बि थींदो आहे, ख़ासि करे सूफ़ी जो जेको जहिड़ो आहे उहो मुला सां घणो हूंदो आहे। ठीकु आहे। त हाणे जनरल जेको असां ॾिठो आहे त मुलो बि पंहिंजी मस्जिद खां
ॿाहिरि कोन थो निकिरे, पंहिंजे हुजरे खां ॿाहिरि कोन थो निकिरे। जेके तव्हां मसइला ॿुधाया न पंहिंजे पोइ सुवाल जेको उनजे जवाब में, त उहो पंहिंजे उन हुजरे में उते हू वेठो आहे। कुझु आहिनि, कुझु अहिड़ा आहिनि जंहिंजूं हिकिड़ियूं सियासी तंज़ीमूं आहिनि, उहे मौलाना साहिबु ॿाहिरि निकिरनि था, बाक़ी तक़रीबन उहे उते ई आहिनि। त असांजा सूफ़ी जेके आहिनि हज़रात, उहे बि तक़रीबन पंहिंजनि उन्हनि मेखाननि खां ॿाहिरि निकिरनि कोन था, ऐं हेॾा सारा मसइला थी था वञनि। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी, तादाद त तव्हांखे ख़बर हूंदी अलाए केतिरियूं गादियूं आहिनि ऐं गादी नशीन आहिनि, पर हेॾे क़िस्म जा हिकिड़ा वाक़िया थी वञनि मुल्क में, पंहिंजे हिन सिंध में, त पर हुननि ते जू बि कोन थी सघे ऐं कंहिं क़िस्म जो कोई वॾी का मज़ामत नथी थिए। हा, असल में ॾाढो इन ॻाल्हि ते तव्हां ॻाल्हायो रफ़ी साईं, ॻाल्हाइणु घुरिजे। इहो जेको मामिलो आहे मौजूदु सूरत हाल आहे, असल में उहो मां तव्हांखे शुरू में बि इहा ॻाल्हि कई त सिंध जे तसवुफ़ ते बि अर्बनाइज़ेशन वारो ऐं ख़ानकाई असरु वॾो रहियो आहे न। ख़ानकाई में इहो वरी हिकिड़ो अलॻि मामिलो आहे, निज त ईअं नथो चई सघिजे, पर घणो तणो जेको आहे सो उहो जेको हिकिड़ो असरु आहे। असरु ॾिसो न, असरु तॾहिं चइजे हुनखे जॾहिं माज़ी में कोई वॾो को माना किरदारु हुजे न हुनजो। माज़ी में आहिनि न, माज़ी में जेके वॾे में वॾा आइडियल आहिनि, उहे भले गैर सियासी हुजनि, पर उन्हनि जी जेका हिकिड़ी जेका बेख़ुदी आहे, या हिकिड़ी जेका उहा रवायत पसंदी खां हटी करे जेको कमु आहे, उहो ॾाढो शानदार थियल आहे न। उहे तव्हांखे खोड़ सूफ़ी मिलंदा, ऐं उहे पंहिंजी ज़ात में, पंहिंजे हुन कम में, उहे तव्हांखे ॾाढा शानदार हिकु रवायत में, पंहिंजे सूफ़ियानी रवायत में। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो त हिकिड़ो दौरु आहिनि न, हिकिड़ो दौरु हो लतीफ़ साईं जो, हिकिड़ो दौरु सचल जो, हिकिड़ो दौरु असांजे सूफ़ी शाह इनायत जो, इहे हिकिड़ा दौर आहिनि, इहे दौर गुज़रिया। उनखां पोइ जेका पुख़्त अची वई, उनखे सही टाइम थियो आहे न, उनखे बि त वक़्तु थियो आहे न, उनखे उहो जेको वक़्तु गुज़रियो आहे हेॾो सारो, उन में त अहिड़ी का शइ नज़र कोन थी अचे हींअर ताईं। इहो त हाणे सवाल सिर्फ़ु मुंहिंजे लाइ न हुजे, बिल्कुलु जी जी, इहो सवाल मां हिनखे ईअं चवंदो त इहो माना हिनजी जवाबदारी सिर्फ़ु मां नथो ॾेई सघां, इहो जवाबदारी सभु उहे ॾेई सघनि था जेके सूफ़ी सॾाइनि था, या जेके सूफ़ी जवाबदार नथो करे, या उहे इन खे वधीक एड्रेस करे सघनि था, या इन जवाब खे वधीक सुहिणे नमूने सां। इहा हिकिड़ी वॾी मायूसी बि आहे अवाम में, त जॾहिं हिते एॾी सॼी सूरत हाल गादियूं घणियूं हूंदियूं, यानी मूंखे इहो हिन जो न आहे, ज़रूरु सवन में त हूंदियूं, ऐं मुरीद केतिरा हूंदा इहो मुंहिंजो सवाल न आहे। बिल्कुलु हा जी जी, ज़रूरु हज़ारनि लखनि में त हुजनि हूंदा। त चवण जो मक़सदु इहो आहे त इहा हिकिड़ी वॾी मायूसी आहे बिल्कुलु अवाम खे, या आम माण्हू खे, या जेको हिकिड़ो सूफ़ी रंग खे पसंदि करे थो, सूफ़ियानी रवायतुनि खे पसंदि करे थो, जेको हथ जोड़ खे पसंदि करे थो, जेको आजी खे, न्याज़मंदी खे पसंदि करे थो, या जेको फ़क़ीरनि जे इन सॼे इन मतिलबु त इन सॼे इन लका खां हिकिड़ो मुतासिर आहे, ऐं फ़क़ीरनि सां चाहे थो त हू रिहाण करे, कचहरियूं करे, पर जॾहिं इन मामले में ॾिसे थो त फ़क़ीर सिर्फ़ु माना पाण ताईं महदूद आहिनि, त पोइ हिकिड़ी मायूसी ज़रूरु पैदा थिए थी, ऐं उहा मायूसी ज़रूरु हुजणु बि खपे, छो त इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे त जॾहिं हिते सिंध में खोड़ सारा अहिड़ा मामला थियनि था जेके जिन ते लूण कांडार जी थी वञे, पर हीअ जेके सजादगान या ई साहिब वेठा आहिनि दरगाहुनि ते, उहे उन्हनि खे माना उन्हनि शयुनि सां सरोकार न आहे, त इहो ज़रूरु इहो उन्हनि खां पुछा थियणु घुरिजे, ऐं उन्हनि खे इन शइ जी जवाबदारी ॾियणु घुरिजे त यार हीअ जेकी हक़ीक़तूं आहिनि ज़रूरु इन्हनि खे बि एड्रेस करणु घुरिजे, ऐं हीअ जेको सॼो ज़मान, हीअ सॼो जहान हेॾी सारी मुंहुं जमी आहे। ओ लतीफ़ जी सेठ वांगुरु त मारनि मुंहुं जमियासीं, माड़ियुनि मारे सकी न की, इहा जेका मुंहुं सॼी लॻी आहे सूरत हाल वारी मौजूदा सूरत हाल में, त इन जो को वीज थिजे, इन खे एड्रेस कजे, इन्हनि मामलनि ते फ़क़ीरनि खे एड्रेस करणु घुरिजे, उन्हनि सां सवाल जवाब थियणु घुरिजनि, उन्हनि सां फ़िक्री वेहकूं थियणु घुरिजनि, उन्हनि सां सियासत ते ॻाल्हाइजे, लसानियात ते ॻाल्हाइजे, जमालियात ते ॻाल्हाइजे, ॿियनि खोड़ सारनि मामलनि ते ॻाल्हाइजे, औरत सवाल ते ॻाल्हाइजे, नियाणियुनि जी तालीम लाइ उन्हनि खे हिदायत कई वञे, त ईअं त खोड़ पासा आहिनि जिन खे असां ॾिसूं था त उहे ॾाढा माना हक़ीक़त में उहे आहिनि त असांजे लाइ क़ाबिल इज़त ऐं क़ाबिल एतिराम, पर उन्हनि वटि इहे शयूं ॾाढे खोट में ऐं उन फ़िक़दान में मिलनि थियूं। उन्हनि वटि हिकिड़ी जेको हिकिड़ो कल्चरल ठहियलु आहे, हिकिड़ो दरगाही निज़ाम, उहो ई मिले थो, ऐं इहा ॻाल्हि तव्हां जेको सवालु कयो, इहो इन जी जवाबदारी मूं समेत सभिनि खे ॾियणु घुरिजे, जेको मुंहिंजो हाल आहे, मूं शयुनि खे एड्रेस कंदो आहियां ऐं शयुनि खे रखंदो आहियां, ईअं ई इहो फ़र्ज़ु आहे सभिनी जो। जेके मौजूदु सूरत हाल आहे उन में जेकॾहिं तव्हां सियासी ऐं साइंसी बुनियादनि ते जेकॾहिं तव्हां शयुनि जी छंड-छाण नथा कयो, ऐं जेकॾहिं तव्हां माण्हुनि सां जुड़त कोन था कयो, आम माण्हू सां जुड़त में नथा अचो, त पोइ यकीननि जेके नतीजा हूंदा उहे ॾाढा भयानक मिलंदा।
सूफ़ी जेको ख़्यालु आहे या जेको हिकिड़ो पंहिंजो फ़िकिर आहे उन ते काफ़ी पसंदि ते तव्हां ॻाल्हायो आहे। मुंहिंजो सुवाल हीअ आहे तव्हां खां त हिकिड़ी ज़ाहिर आहे उनजी हिकिड़ी वॾी तारीफ़ थी आहे, उनजी हिकिड़ी तारीख़ बि तव्हां बयानु कई आहे, तारीफ़ बयानु कई आहे, तव्हांखे उनमें के नेगेटिव पासा नज़र अचनि था? हा, इहो त वरी को नक़ाद हुजे जेको वेही इन्हनि शयुनि हा मूंखे जेके शयूं लॻंदियूं आहिनि ऐं मुंहिंजो हिकिड़ो ज़ाती ख़्यालु बि इहो ई रहियो आहे त तनक़ीद खां को फ़र्दु मथां न थियणु घुरिजे ऐं तनक़ीद जेका आहे सा उहा उन खां मथां नई वरी को फ़िकिर थियणु घुरिजे। जेसीं ताईं तव्हां तनक़ीदी जाइज़ो न कंदव तेसीं ताईं शयुनि जी छंडछाण हक़ीक़ी माना में न थी सघंदी। इहा तनक़ीद ई आहे जेका भले ऐं बुरे जी तमीज़ करे थी। हिकिड़ो कमीणो आहे उनजी गुण ऐं अवगुण ते ॻाल्हाए असीं साबित कंदा आहियूं कमीणो आहे, हिकिड़ो सुठो माण्हू आहे जेको जंहिं मां कंहिंखे तकलीफ़ नथी अचे ऐं उनजे उन अमल मां उन लकान मां उन्हनि ते असीं ॻाल्हाए अंदाज़ो लॻाईंदा आहियूं त यार हीउ हिकिड़ो सेबतो ऐं सुरीलो माण्हू आहे। त इन मामले में हीअ ॻाल्हि ईअं आहे त तनक़ीद खां कंहिंखे बि आजो न थियणु घुरिजे ऐं तनक़ीद मार्क्स चवाणी वांगुरु त तनक़ीद बेरहम थी कजे, तनक़ीद में को रख रखाव न हूंदो आहे। खोड़ सारा पासा आहिनि जिन ते असां ॻाल्हाए सघूं था ऐं सूफ़ियुनि जे इन जहान में बि या सूफ़ियुनि जी दरगाहुनि ते बि जेके शयूं आहिनि उहे छो न आउं पाण हुजां या मूं समेत जेके सभु हुजनि उन्हनि में खोड़ सारियूं शयूं आहिनि। उन्हनि खे जीअं वॾे में वॾो सुवालु इहो ई आहे त माण्हू उते हिकिड़ो असांखां अक्सर सुवालु थींदो आहे त तव्हां वटि माण्हू पहुचण खां पोइ गैर सियासी थी वेंदा आहिनि ऐं पोइ उहे उन्हनि शयुनि खे ईअं एड्रेस न कंदा आहिनि या उन्हनि जी जेका अख़दी आहे शयुनि खे ॾिसण वारी पर सूफ़ियुनि जो इहो जी तालीम न आहे या सूफ़ियुनि जो जेको फ़िकिर आहे या उन्हनि वटि जेको ॼाणण साईं जो फ़िकिर आहे न उहो ॾाढो हिकिड़ो मलामती रहियो आहे ऐं फ़क़ीर जो जेको घण पासाई शख़्सियत हो पाण फ़क़ीर पर जेको वॾी जेका शनाख़्त आहे न सिर्फ़ु सिंध में पर मां सम्झां थो न पूरी दुनिया जे इन तसौफ़ में इन अखंड में या असां वारे सब कॉन्टिनेंट में जेको सूफ़ी रंग में जेका मलामती जेको पासो रहियो आहे न उहो ॼाणण साईं जो रहियो आहे फ़क़ीर ॼाणण चंद जो ऐं उहो ॾाढो हिकिड़ो सभिनी खां हिकिड़ो ईअं खणी चइजे त अलॻि थी करे ऐं उन हिकिड़ी पंहिंजी सुञाण ठाही पूरी सॼी सिंध में या सिंध बलोचिस्तान में बि त जेको ही ही हाल ज़ेवर पाइणु या शेरियूं पाइणु चढ़ा पाइणु तिलक लॻाइणु धोती पाइणु ही माना सन्यास का वेस ऐं ॿिए शयूं इहा तव्हांखे रवायत मूंखे थी सघे थो मां किथे ग़लति पियो हुजां पर मां नथो सम्झां त इहा फ़क़ीर जे फ़िक्र खां हटी करे मिली हुजे। पोइ त खोड़ सारा सिंध में सूफ़ी आहिनि उहे जिन इन्हनि शयुनि खे वरी एडॉप्ट कयो पर इहा जेका घणो तणो जेको मलामती फ़िक्र मिलियो उहो फ़क़ीर ॼाणण चंद पंहिंजी ज़ात में पंहिंजे अमल में पंहिंजे कौल फ़ेल में पंहिंजे ॿोल कलाम में हिकिड़ो मलामती सूफ़ी थी ॾेखारियो। ॿियो अवां जेका ॻाल्हि कई पए त जेको तव्हांखे तसौफ़ में नेगेटिविटीज़ या तव्हांखे जेको आहे सो उहे शयूं कोन थियूं अचनि हा त सवालु साॻिए थी अचूं था त हिते जेको अचे थो असां लाइ इहो असांखां सवालु थींदो आहे तव्हां वटि जेको अचे थो उहो गैर सियासी थी थो वञे या उनजा जेके तव्हां खां जेको अचे थो उहो तर्क दुनिया थी थो वञे उहो जेको आहे सो दुनिया ढूंढ तालिब कुते वारे फ़िक्र जो हिकिड़ो माना ॼण त पोइलॻ थी थो वञे। इन खां वधीक ॿी मूंखे वधीक का नेगेटिविटी नज़र नथी अचे थी सघे इहा त ज़रूरु जेका आम जेका रवश आहे मेखाननि ते या फ़क़ीरनि जे उन्हनि दरगाहुनि ते त इहा ज़रूरु शयूं मिलनि थियूं पर मां तव्हांखे ॿुधायां त हक़ीक़ी जेको सूफ़ी आहिनि या उन्हनि जे अमल में या उन्हनि जे उन फ़िक्री पंध में या उन्हनि जो जेको बि वक़्तु गुज़रियो पाण उहे पाण गैर सियासी कोन आहे उहे पाण गैर मुतहरिक कोन आहे उहे तहरुक में आहे सदाईं फ़क़ीर ॾिसो कॾहिं थरड़ी आजरा कॾहिं वारह कॾहिं पीरी मुरीदी वारो जेको तस्वर आहे ख़्यालु तस्वर आहे अमल बाए ॾिसूं था वॾियूं दरगाहूं पोइ मुर्शिद पोइ पीर पोइ ॾन पोइ सभु शयूं हाणे हिकिड़ो त तस्वर इहो पीरी मुरीदी वारो आहे सही इहो तस्वर ऐं तव्हां वटि पीरी मुरीदी वारो तस्वर इन में फ़र्क़ु फ़क़ीर जो जेको फ़क़ीर जो तालिब थींदो आहे पर तालिब मस्जिद वारे ख़ुताबी खे बि चवंदा आहियूं तालिब यानी उहो जेको तलब रखंदड़ आहे ऐं जेको कुझु ॾींदो आहे जेको उनखे मुर्शिद मतलूब चइबो आहे
या जंहिंजी तलब कई वेंदी आहे उहो मतलूब हूंदो उहो आहे। बि जेको मुरीद जेको लफ़्ज़ आहे इहो फ़ारसी में बि साॻियो आहे, अरबी में बि साॻियो आहे, उनजी माना बि आहे इल्मु। हा, पर मुरीद वारी इल्मु हासिलु कंदड़, हा हा सिखंदड़। सही सही। त हाणे जेको तालिब मतलूब जो जेको सिलसिलो आहे उहो जेको तसव्वुफ़ में आहे, फ़क़ीर जो हिकिड़ो बेत ॿोल आहे त थियासीं शाही पीरी खां परे, बुज़ुर्गी खां बेज़ार थियासीं। शाही पीरी सॼा राज रुलाए, बुज़ुर्गी सॼा बेअद भुलाए, इन मज़हबनि जे करे ला मज़हब मंज़ूर कयोसीं। थियासीं शाही पीरी खां परे, बुज़ुर्गी खां बेज़ार थियासीं। त ॾन पट इहे अहिड़े क़िस्म जूं जेके शयूं आहिनि, इहे हिकिड़ो जेको शाही पीरी वारो निज़ाम आहे, या हिकिड़ो पीराणो समाज रहियो आहे, त इन शइ जो तसव्वुफ़ सां को तालुक़ु न आहे। बिल्कुलु। जेकॾहिं तव्हां हींअर ताईं असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त हींअर ई सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर करियो त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। सूफ़ियुनि ते हिकिड़ो ईअं खणी चए इल्ज़ाम बि आहे ऐं सवाल बि थींदा आहिनि, ॻाल्हियूं बि थींदियूं आहिनि। त इन पासे घणो जेको ॾिठो वियो आहे त हिते अचण खां पोइ मंशियात ॾांहुं वॾो लाड़ो थी थो वञे। बिल्कुलु। हाणे इहा त इन ते मां पाण मुंहिंजो इहो ख़्यालु हो त इन सवाल ते ॻाल्हाइणु घुरिजे। असुल में इहो ईअं आहे त इहा शीट चार्ज थियणु बि घुरिजे, पर उन खां अॻु में इहो ॾिसिजे त छा सिर्फ़ु इहा शइ मेखाननि ते ई अव्हांखे या इन्हनि ओतारनि ते इहा अव्हांखे मिले थी, या हिन समाज में ॿिए हंधि बि आहे। त हाणे मंशियात जो जेको मामिलो आहे न, त सिंध जे जो इन्हनि दरगाहुनि ते या मेखाननि ते अव्हांखे वधि में वधि सिगरेट या चर्स मिली सघे थो कंहिं सिगरेट, चर्स, मुख़्तसिर उन मक़दार में, हा, या भंग। पाण वटि त भंग कोन हूंदी आहे, पर चर्स हूंदो आहे, उहो मिली सघे थो। हा हा, बिल्कुलु, इहे शयूं आहिनि। पर छा इहो रुगो सिर्फ़ु मेखाननि जो ॾिनल निज़ाम आहे, या इहो हिन सॼे समाज में इहे शयूं वापरायूं वञनि थियूं? पहिरियां इन मामले खे ॾिसिजे। त इन जॾहिं तव्हां मामले खे ॾिसंदो त सिंध जे नंढड़े हेठिएं तबिके खां, जेको दुकानदार खां वठी वेंदे ब्यूरोक्रेट ताईं, हिकिड़े मथीं इलीट क्लास खां वेंदे सुपर इलीट क्लास ताईं, तव्हांखे जेको आम फ़र्दु आहे या हिकिड़ो मथें तबिके जो फ़र्दु आहे, उहो तव्हांखे कंहिं न कंहिं नशे ऐं फ़ैल में तव्हांखे मुब्तला मिलंदो, ऐं उनजो ज़रूरु उन ते असरु हूंदो, उनजो आदी हूंदो। इहो त माना हिकिड़ी शइ, हिकिड़ी आम तसवर विधो वियो आहे, ईअं जीअं फ़रारत वारो, त पर फ़रारत खे आउं मञां थो, फ़क़ीरनि कई आहे ज़रूरु, पर जेको नशे वारो अंसर आहे उहो तव्हांखे हरू को इहो उन लाइ ज़ोर ज़बरदस्ती न आहे, या मेखाना सिर्फ़ु इन्हनि मामलनि लाइ न आहिनि। मेखाननि वटि तव्हां फ़क़ीर साईं वटि अचो, उते फ़िक्री रिहाण थींदी आहे, उते सूफ़ी कॉन्फ्रेंसिस थींदियूं आहिनि, उते जेको आहे सो स्टडी सर्किल दोस्त वेही कचहरियूं कंदा आहिनि, फ़लसफ़े ते ॻाल्हायो वेंदो आहे, साइंसी मामलनि ते ॻाल्हायो वेंदो आहे, ॿियनि खोड़ सारनि पासनि ते ॻाल्हायो वेंदो आहे, जमालियात ते ॻाल्हायो वेंदो आहे। त हाणे ॾिसो, यूनिवर्सिटी जो जेको शागिर्दु आहे, हीअर वेझर में यूनिवर्सिटी वियसि, उते जॾहिं शागिर्दनि जी उते हॉस्टल ते जेको उन्हनि जो जेको रहणु, या उते ख़ुदि ॿ टनि दोस्तनि सां मुंहिंजो रहणु थिए पियो, जॾहिं या उते लान में जॾहिं वेहूं पिया, त उते कसीर तइदाद में इहे सभु शयूं मिलनि पियूं। शराब बि मिले पियो, ऐं जेको आहे सो इहो चर्स बि मिले पियो। हाणे सवाल इहो पैदा थो थिए त हिते इहे मेखानात कोन था पहुचाइनि, मेखानात थिया ॻोठनि में, कचहरियुनि में, ॿाराणियुनि में, हाणे हिते केरु थो पहुचाए, या इन शागिर्द खे इहो अवेयरनेस केरु थो ॾे? सवाल त बुनियादी ॻाल्हि हीअ आहे त ॾिसो न, जॾहिं कंहिं बि शइ जी का दावा कजे त पोइ ज़ाहिर आहे उन शइ ते पाबंद ज़िमेवारी आहे न, त जेको हिकिड़ो फ़िक्र आहे या हिकिड़ो तसवर आहे, हिकिड़ो जेको नज़रियो आहे, उन नज़रिये जो बुनियादु इन ते त न आहे न। इहो जेको नज़रियो आहे इहो इन्हनि शयुनि जे ख़िलाफ़ु आहे। हाणे उनजा जेके फॉलोअर आहिनि, उहे जेकॾहिं इहे शयूं कनि था, त ज़ाहिर आहे इहो जेको सॼो असरु आहे त उन फ़िक्र ते, उन नज़रिये ते, या जेके उहे नज़रियो, या उनजा जेके वाली आहिनि, धणी आहिनि, या उनखे जेको सॼे सिस्टम खे हलाइनि था, असरु त उन्हनि ते पवंदो। अने उहे हिकिड़ो त आम आहे, मतिलबु आम त आहे ई आहे, पर हीअ त ॿी शइ आहे न। हिते त छा आहे त माण्हू खे ॿिए रंग में आणे थो। इवन एतिरे ताईं तव्हां वटि मुंहिंजे ख़्याल में हीअ आहे त तव्हां वटि जेको अची तालिब थिए थो, उनजो नालो बि तव्हां मटाईंदा आहियो। हा, बिल्कुलु, नालो तलक़ीन बि थींदी आहे,
किथे थिए थी किथे न बि थिए उहो थी ईअं हूंदो हुयो त फ़क़ीर जे दौर में पर उहा बि मां जनरली ॻाल्हि थो कयां, उहा मां जनरली। उन ॻाल्हि खे ईअं क्लियर कयूं त उहा फ़क़ीर उहा फ़र्ज़ु न आहे उहा जेका तलक़ीन आहे या उहा छा आहे हा मुंहिंजो चवण जो मक़सदु हुयो रुॻो हिते न तव्हांजी दरगाह जी ॻाल्हि कोन था करियूं पर आहे जनरली किथे हूंदी ज़रूरु इन खां सवाइ ॿिया नालो चेंज थी अच्छा पोइ चयो वेंदो आहे त हिकिड़ो नओं माण्हू आहे हा इन जी हा तव्हां ॻाल्हि पूरी कयो हिकिड़ो नओं माण्हू आहे सही। ऐं बहितर आहे सही। बहितर माना ॾोकड़ में पैसे में शोहरत में न सही शिकिल में मुहांडे में न सही सही पर अंदर में सही समूरी शइ। क्रिस्टलाइज़्ड आहे जेको आहे सो अच्छा, प्यूरिफाइड उहो- आहे सही त इहो त सॼो तव्हांजे वस में आहे न सही। जंहिंखे तव्हां चओ त हीउ कमु करियो हीउ कमु न करियो सही त बंदि थी वेंदो सही तव्हां माना तव्हां न सही हा जी जो Generally, सभई हा, बिल्कुलु सभिनी ॻाल्हि थो करियां हाणे इन ॻाल्हि खे मां ईअं पूरो कयां जी 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 त हिकिड़ी ॻाल्हि इहा जेका तलक़ीन वारो जेका ॻाल्हि आहे न उहा तलक़ीन अक्सर करे जेको मलामती पासो जेको अॻुण मूं ॻाल्हि कई त हाल ज़ेवर इहे सभु शयूं इहे फ़क़ीर जे फ़िक्र में इहा तलक़ीन ॿिए हंधि न थींदी आहे थोरे जो ॿिया सूफ़ी आहिनि पर उहे उन आहिनि कंदा ऐं उन्हनि न कई आहे छो त इहो ई इहा ई हिकिड़ी नवाण हुई जेका फ़क़ीर आंदी उन दौर में 19वीं सदी में त बाक़ी जेको हिकिड़ो नशे वारो जेको सुवालु आहे त उहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे त जॾहिं माण्हू उन्हनि खे जेकॾहिं कोई नशो करे थो त उन्हनि खे रोकणु पहिरियों त इहो इन मामले में ईअं ई चइजे त रोकणी बहितर आहे बाक़ी नशो मेखाना तव्हां हिन समाज खे मेखाननि त नशो न हूंदो आहे नशो त उहा साॻी ॻाल्हि ते ईंदासीं त नशो इहा जेका हेॾी सारी जेका मेखान जी ॻाल्हि न आहे सही ऐं सोचियो जेको जंहिं पासे जिन जो बि इन पासे लाड़ो थो थिए हा मेखान जी ॻाल्हि कोन सही सही त माना इहा शइ हिते न हुजणु खपे सही पर कसीर तादाद में सही आहे जेके न वापराईंदड़ न बि आहिनि जॾहिं उते अचनि था इन क़िस्म जो माहौल आहे उहे वापराइनि था त ज़रियो थी पियो न हा इहो आहे इहा अलॻि ॻाल्हि आहे त उते जेकॾहिं अच्छा वरी इनखे ॾिसजे त जेको ईंदड़ आहे उहो अचे कहिड़े इरादे सां थो छा कुझु उन फ़क़ीरनि जे फ़िक्र मां बोल कलाम मां कुझु सिखणु अचे थो या सिर्फ़ु हुनखे जॻह ई इहा थी मिले अवेयरनेस लाइ त को इहा हिकिड़ी पर्टिकुलर जॻह आहे जिथे सुकून सां वेही नशो करणु ॾिनो थो वञे त अहिड़े क़िस्म जी जेका मुंहिंजे अखियुनि जे अॻियां आहे त असां वटि उहा आऊं तव्हांखे अॻुण बि ॿुधायो त अहिड़े क़िस्म जी इहा हूंदी आहे इहा जेका आहे सा इन क़िस्म जो लेक्चर थींदो आहे त हीअ शयूं न हुजणु खपनि हीअ हुजणु खपनि न हिननि ते लेक्चर्स पर हाणे ॾिसो न जेको तव्हां जंहिं फ़िक्र सां आहियो या ख़ुदि जेका असांजी कम्यूनिटी आहे उनजो जेको बुनियादु आहे उहो त नौजवान आहे सही हाणे नौजवान जे करे असांजो लाड़ो थी वञे ॾे ऐं तव्हां त इन्हनि शयुनि खां काफ़ी वाक़ुफ़ु आहियो काफ़ी नौजवान असांजा इहो पाण रुॻो क्लेम दरगाहुनि ते नथा करियूं रुॻो क्लेम जेको आहे तव्हांजे हिन जे मेखाननि ते नथा करियूं जनरली त उन में केॾो असांजो लॉस थी वियो आहे बिल्कुलु ऐं इहा शइ त माना ईअं आसानी सां मिली वञे सवलाई सां मिली वञे त तव्हां जेके ॻाल्हि कई त कहिड़े ख़्याल सां अचे थो जेकॾहिं हुन ख़्याल वारा बि हूंदा त माना का रंड बि न आहे सभु कुझु आहे त अहिड़े क़िस्म जो माहौल न ठाहियो वञे त इहा शइ हुजे ई न मुंहिंजे ख़्याल में त तव्हां लाइ त इहा वॾो हिकिड़ो स्पेस आहे जेकॾहिं तव्हांजी हिकिड़ी दरगाह आहे तव्हां हुनजा गादी नशीन आहियो तव्हां हुनजा वॾा आहियो तव्हां जेकॾहिं ईअं करे था वञो त मुंहिंजे ख़्याल में इहो त वॾो कमु आहे बिल्कुलु इहो जेको तव्हां ॻाल्हि कई त पहिरीं त मामिलो इहो ई आहे त जेकॾहिं पाण वटि जॾहिं इहा त इहो त कोन थो इहे करण सां माण्हू वञी न इअं न आहे कथा हिन में ऐं असल में ईअं आहे त जेकॾहिं इहा शइ न ॾिजे त पोइ ॾिजे छा हाणे उहो खोड़ सारा पासा आहिनि ऐं उहा आहे हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त इहा शइ जेका आहे सा इहा मां वरी बि ॻाल्हि साॻी अचे थी न त जेको ईंदड़ आहे उहो अचे कहिड़े इरादे सां थो ऐं जेको ईंदड़ आहे उहो छा इन ख़्याल सां थो अचे त वेही सिर्फ़ु ॿोली ॿुधणी आहे मज़ो वठिणो आहे या हिकिड़ो सिर्फ़ु उहो आहे जेको चए थो त हिकिड़ी पर्टिकुलर जॻह मिले जिथे वेही नशो कजे या जेको आहे सो ॿ चारि सॼा सिगरेट ठाहे पीजनि त बहितर इहो ई आहे त उन्हनि खे झलचे ऐं पाण अक्सर जॾहिं वेकूं थींदियूं आहिनि त उन में कोशिशि इहा ई हूंदी आहे त इन्हनि शयुनि खे पासे ते रखिजे ऐं हूअं बि तव्हां जेकॾहिं असां जे उन ईंदो फ़क़ीर जे उन मकतब में या बैठक या तव्हां त पाण ईंदड़ आहियो अव्हांखे पाण ख़बर आहे त उते छा सरगर्मियूं हूंदियूं आहिनि या छा एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि त उते अव्हांखे ज़रूरी शयूं मिलंदियूं ऐं ईअं दावा सां नथो चवां न मिलंदियूं
पर रुगो इन्हनि मामलनि ते कोन हूंदो आहे या इहे मेखाना सिर्फ़ु इन मामले लाइ न आहिनि पर इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे जंहिं वॾो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे त जेको आम माण्हू आहे उनखे जेको असांजो जेको नौजवान आहे उनखे ज़ाहिरी आहे त उन्हनि खे न्यापे ॾियण वारा पैगाम ॾियण वारा इहे सियासी समाजी धुरियूं सिविल सोसाइटी वारा इहे फ़क़ीर इहे सभु उहे ई आहिनि जेके उन्हनि खे उनखे दग लाए सघनि था त उन में हक़ीक़त इहा आहे त असांजो फ़र्ज़ु थिए थो त असां उन्हनि खे को सुठो दग ॾियूं ऐं असां उन्हनि खे इन्हनि शयुनि खां परते रखूं। तव्हांजी तमामु वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो हिन प्रोग्राम में तव्हां असांजी गुफ़्तगू ॿुधी असांजे महिमान जा गुफ़्तगू ॿुधी असांजा सुवाल उनजा जवाब तव्हां ॾिठो त असांजी जेका ॻाल्हि ॿोल हुई उहा काफ़ी खुलियल हिकिड़े दिलि ऐं दिमाग़ सां उहा ॻाल्हि ॿोल थी असांजे महिमान पंहिंजे अंदर जूं ॻाल्हियूं काफ़ी ॿुधायूं ऐं असांजे सुवालनि जा जवाब तमामु सुठे नमूने सां बहितर नमूने सां मूंखे नथो लॻे त को बि अहिड़ो सुवाल जंहिं ते साईं जेको आहे उनखे इग्नोर कयो हुजे ऐं उनखे साइड करे का ॿी ॻाल्हि करे वियो हुजे आमतौरु ईअं थींदो आहे पर हिते ॻाल्हि ॿोल ज़बरदस्ती आहे ऐं काफ़ी शयूं हुन में असांखे सिखण खां मिलियूं जीअं मूं पहिरीं ॻाल्हि कई त हीउ जेको मौज़ू आहे उहो तमामु वॾो वसी मौज़ू आहे कुझु कलाकनि में कुझु मिंटनि में उन्हनि खे असीं उकलाए नथा सघूं ऐं हीअ असांजी पहिरीं हिकिड़ी सोबत आहे ऐं असीं सम्झूं था त काफ़ी शयूं तमामु घणियूं शयूं हीअ इहो सम्झो त हिकिड़ो हिन जो 100 जो हिकिड़ो हिसो जेको आहे उन ते असीं ॻाल्हि ॿोल करे सघिया आहियूं ऐं उन ते थोरो डिस्कस करे सघिया आहियूं। अञा 99 पासा जेके आहिनि सूफ़ियत जा इन मौज़ूअ जा इन फ़िक्र जा उहे रहिजी विया आहिनि। हिते वरी पाण कंहिं ॿी महफ़िल में वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में ॿिए कंहिं टाइम ते इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं तेसीं ते असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।